मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग जुनेद बग़दादी तसव्वुफ़ जी वस्फ़ हीअं बयानु करे थो, पंहिंजो पाण ख़ुदा में गुम करे छॾियो ऐं ख़ुदा में पंहिंजी बका तलाश करियो। शिबली चवे थो, हमेशह ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणो ऐं सदा मौजूद वारे फ़लसफ़े सां दुनियावी ख़्वाहिशनि खे ज़ाब्ते हेठि रखो। अबू मोहम्मद जरीर वज़ाहत करे थो त नफ़सानी ख़्वाहिशनि ऐं बदआमालिन ते ज़ाब्ते सां ई आला अख़लाक़ी क़दुरु माणे सघिजनि था। कुझु अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था त शयुनि ऐं वाक़िअनि खे इन्हनि जे बज़ाहिर नज़र ईंदड़ रूप खां हटी करे ॾिसण ई तसव्वुफ़ आहे ऐं दुनिया में जेकी कुझु थिए थो सो ख़ुदा तरफ़ां आहे। हू अहिड़े हर अमल या नज़ारे खे अहिड़ी गिड़खी सम्झनि था जंहिंमां ख़ालिक़ मुतलक़ खे पसी सघिजे थो, पर इहो नज़ारो या पसण रूहानी हूंदो आहे, उन जी मादी लिहाज़ खां वज़ाहत नथी करे सघिजे ऐं हिन ख़ुदा जे मुस्तक़िल नज़ारे लाइ तव्हांखे हर वक़्तु होशियारु रहणो पवंदो। इन सभिनी खे मिलाए उन जो जेकॾहिं इख़्तिसार कजे त वज़ाहत हीअं वञी बीहंदी, तसव्वुफ़ जो मतिलबु आहे त इन्हनि मड़नी ख़्वाहिशनि ऐं कमज़ोरियुनि खां पाण खे आजो कजे, जेकी इंसानी फितरत जो हिसो आहिनि। पाण में पंहिंजे अंदरि पाक ऐं पवित्र जज़्बा पैदा कजनि ऐं हर अमल रुगो ख़ुदा जी रज़ा लाइ हुजे ऐं हर को माण्हू ज़िंदगी ईअं गुज़ारे जीअं हुनखे गुज़ारणु खपे ऐं इल्मु ऐं ॼाण हासिलु कंदो रहे ऐं ख़ुदा सां इश्क़ बरक़रार रखे ऐं खेसि इहो सभु कुझु रूहानी सुकून अता करे सघे थो।